सेनेट में सिंध असम्बलीअ मां मंज़ूर थियल सिंध विरहाइण ख़िलाफ़ ठहराव जो पड़ाडो। पीपल्स पार्टी सिंध विरहाइण जी ॻाल्हि खे मुल्क ख़िलाफ़ साज़िश करार ॾेई छॾियो। पीपल्स पार्टी सिंध जी वहदत जी ज़ामिन आहे। सिंध विरहाइण जी ॻाल्हि आइन भञकड़ आहे। कुछ वफ़ाक़ी वज़ीर कराची ऐं सिंध खे विरहाइण जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। आज़ादी खां वेंदे हिन वक़्त ताईं सिंध जा वसीला मुल्क लाइ हाज़िर आहिनि। श्री रहमान सिंध विरहाइण जी ॻाल्हि मुल्क खे विरहाइण बराबरि आहे। सिंध जे गवर्नर कानून जी भञकड़ी करे सिंध जी वहदानियत ख़िलाफ़ कमु कयो आहे, जेको गैर आइनी कमु आहे। ॿिनि वफ़ाक़ी वज़ीरनि NFC अवार्ड बाबति ग़लति बयानी कई। ज़मीर घुमरो गवर्नर हाउस में तालीमी कॉन्फ्रेंस दौरान तालीम बाबति का ॻाल्हि न कई वई। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर उर्दू यूनिवर्सिटी जे तबाह थियल तालीम बदिरां रुॻो सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि कई। वक़ार मेहदी सूबनि बाबति ॻाल्हियूं करे माण्हुनि जो मसइलनि तां ध्यानु हटायो वियो आहे। पंहिंजनि मामलनि खे पंहिंजे घर में ई हल करणु घुरिजे। कामरान मुर्तज़ा पाकिस्तान वटि अफ़गानिस्तान ख़िलाफ़ मज़बूत शाहिदियूं मौजूदु आहिनि। अफ़गानिस्तान में हवाई हमलनि दौरान ख़ारिजी दहशतगर्द ऐं ताक़तनि खे निशानो बणायो वियो आहे। हमलनि में 100 खां वधीक दहशतगर्द मार ॾियण जा इतला आहिनि। सिविल आबादी खे निशानो बणाइण जी ॻाल्हि दुरुस्त न आहे। तालिबान दहशतगर्दनि खे रोकण लाइ संजीदा कोशिशूं न करे रहिया आहिनि। पाकिस्तान TTP ऐं ख़ारिजी दहशतगर्द ऐं ताक़तनि जी निशानदेही कई। दहशतगर्दी जो मज़बूत शाहिदियूं अफ़गान हुकूमत सां शेयर कयूं। अफ़गानिस्तान हुकूमत 100 अरब रुपयनि एवज़ दहशतगर्दनि जा ताक़त मुंतक़िल करण जी बि तजवीज़ ॾिनी। का बि गारंटी न मिलण सबबि ॻाल्हियूं बिना कंहिं नतीजे ख़तम थी वयूं। पार्लियामानी मामलनि वारो वफ़ाक़ी वज़ीर तारिक फज़ल चौधरी डेरा इस्माइल खान ऐं पश्चिम में सिक्योरिटी फोर्स जूं कार्रवाइयूं। 9 ख़ारिजी दहशतगर्द मारिजी विया। पश्चिम में सिक्योरिटी फोर्स जे ऑपरेशन दौरान 4 भारतीय स्पॉन्सर्ड ख़ारिजी मारिजी विया। हिकु आपघाती बमबार ख़ारिजी पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। डेरा इस्माइल खान में 2 सिक्योरिटी फोर्स जे ऑपरेशन में 4 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार, गोला बारूद ऐं बारूदी मवाद हथ। गोल प्लाज़ा साने बाबति जांच कमीशन में SSP म्यूनिसिपल कमिश्नर ऐं सुई सदरन कंपनी नुमाइंदे जो बयानु कलमबंद। जांच कमीशन तरफ़ां MQM जे धुर बणजण जी दरख़्वास्त रद्द। SSP जो चवणु आहे त गोल प्लाज़ा में बाहि लॻण जो सबबु ॿारनि जो माचिस सां खेॾण ऐं बाहि पकड़ींदड़ शयूं आहिनि। कंबल, कपिड़े, टिश्यू पेपर सां ठहियल गुलनि सबबु ॾिसंदे ई ॾिसंदे बाहि समूरे प्लाज़ा खे वकोड़े वई। म्यूनिसिपल कमिश्नर जो चवणु आहे त गुल प्लाज़ा वारी ज़मीन MS जनिका वटि 99 सालनि जी लीज़ ते मौजूदु आहे। लीज़ जे दस्तावेज़नि में ज़मीन ॾियण जे मक़सदु बाबति का वाज़े ॻाल्हि नाहे कई वई आहे। डॉक्टर फारूक सत्तार जो चवणु आहे त गुल प्लाज़ा साने बाबति क़ाइमु अदालती कमीशन जी जांच ते ख़दशा आहिनि। जहिड़े नमूने जांच हली रही आहे तंहिंमां MQM मुतमिन नाहे। अदालती जांच मुकमल नमूने शफ़ाफ़ ऐं पूरी हुअणु घुरिजे, जीअं मुतासिरनि खे इंसाफ़ मिली सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़तर जे 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते दोहा पहुची वियो। शहबाज शरीफ़ क़तर जे अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी जे दावत ते क़तर जो दौरो करे रहियो आहे। वज़ीर आज़म दौरे दौरान क़तर जे अमीर सां मुलाक़ात में इक़्तिसादी सहकार, तवानाई ऐं ॿियनि शोबनि में सहकार समेत ॿतरफ़ाने लाॻापनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां ईरान ते महदूद हमले खां पोइ वॾे फ़ौजी ऑपरेशन ते गौर शुरू। अमरीकी अख़बार जो चवणु आहे त शुरूआती हमले लाइ ईरानी पासदार इनकलाब हेड क्वार्टर, एटमी थाकनि ऐं बैलिस्टिक मिज़ाइल प्रोग्राम ते हमले लाइ गौर थी रहियो आहे। महदूद अमरीकी कार्रवाई खां पोइ ईरान राज़ी न थियो त वॾी फ़ौजी ऑपरेशन ते गौर कयो वेंदो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची जो चवणु आहे त ईरान खे सरेंडर लफ़्ज़ जे मतिलब जी ॼाण नाहे। पंहिंजी धरती जी भञकड़ी कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। PPMPA जा महताब 10 ते हमले केस में शहरयार ऐं संदसि पुट जहांगीर शर जा नाला ख़ारिज करण जो फ़ैसिलो कालदम करार। ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। हमले केस में शहरयार शर ऐं जहांगीर शर जा नाला ॿीहर शामिल करण जो हुकुम। शिकारपुर वेझो पुलिस चौकी ते हथियारबंद हमले में हिकु अहलकार शहीद। मोटरसाइकिल सवार हथियारबंद सगीर संजरानी खे शहीद करे छॾियो। वाक़े खां पोइ पुलिस तरफ़ां इलाइक़े जी नाकाबंदी, सर्च ऑपरेशन। ओबावड़े जे लोंती वारे कचे में वधीक 8 धाड़ेलनि गिरफ़्तारी पेश करे छॾी। पेश थींदड़ ॾोहारनि में रांझू शहर, अहमद अली, बशीर, ख़ादिम, साजिद, यासीन ऐं ॿिया शामिल। पुलिस जो चवणु आहे त रोंती जे कचे में रेंजर जे सेक्टर कमांडर सैयद नदीम अब्बास शाह ऐं DIG सखर नासिर आफ्ताब पठान जी अॻुवाणी में निजात मेराण ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन दौरान धाड़ेलनि दॿाउ में अची हथियार फिटा कया आहिनि। शहदादपुर मां मुबैना अगवा खां पोइ बाज़ियाब करायल 7 नींगरियूं ऐं 1 नींगर वारसनि हवाले। अगवा जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार जवाबदार जो 2 ॾींहं रिमांड।
नींगरिन जो चवणु आहे त खेनि कुझु माण्हुनि अगवा करे शहदाद कोर्ट में आज़ादु कयो। गिरफ़्तार माण्हुनि संदन टिकटॉकर दोस्त आहिनि। मथां अगवा जो इल्ज़ाम दुरुस्त नाहे। T20 वर्ल्ड कप जी मैच में वेस्ट इंडीज़ ज़िम्बाब्वे के 170 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। ज़िम्बाब्वे जी समूरी टीम 18 ओवर में 147 रन्सुनि ते ढेर थी वई। वेस्ट इंडीज़ जे गुआद कैश मोठी 4 ऐं अकील हुसैन 3 विकेटूं वरितियूं।